अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम डोर टू डोर सां गॾु मां तव्हांजो मेज़बान राहिब बपड़। नाज़रीन, अॼु असीं हिते भैंस कॉलोनी में मौजूदु आहियूं ऐं भैंस कॉलोनी जो ॻोठ सालेह मोहम्मद समा ॻोठ जेको आहे उन मंझि आहियूं। हुते ॾिसूं था पिया त बुनियादी तौर ते जेका सिंधी माण्हुनि जी वसंदी आहे ऐं केतिरनि ई सालनि खां वठी हिते ख़ासि तौर ते हिन भैंस कॉलोनी में जेके मीन जा वाड़ा बि हिते ठाहिया विया 1958 खां पोइ। अयूबी आमिरियत वक़्तु जेको आहे सो हिते वाड़ा ठता। वाड़नि खां पोइ जेको आहिनि सो हिन माना कॉलोनी खे बाक़ाइदा तौर ते माना मंज़ूरी खां पोइ हिते जेको आहे सो हिकिड़ी आबादी गुतियल आबादी जेको आहे सो रखी वई ज़िले मलीर में। उनखां पोइ हिते कंडीशन कीअं आहे, हितां जा जेके रहवासी आहिनि कहिड़े नमूने ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, ख़ासि तौर ते सिंधी माण्हू जेके आहिनि सो हिन वक़्तु हिन कॉलोनी में हिन इलाइक़े में हिन ॻोठ में कीअं पिया ज़िंदगी गुज़ारनि, खे सिहत जूं, तालीम जूं, पीअण जे पाणी जूं बुनियादी सहूलियतूं आहिनि या न आहिनि, गैस जी कंडीशन कीअं आहे, या हिते ओवरऑल जेको भैंस कॉलोनी जे करे गंदगी आहे उन मां केतिरा मुतासिर थियनि था पिया। अचो त हिन इलाइक़े वासियुनि खां संदन मसाला संदन ज़बानी पुछूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी। हिते हिन ॻोठ में हिन इलाइक़े में हिन ख़ासि तौर ते भैंस कॉलोनी में ख़ासि मसाला कहिड़ा आहिनि? बुनियादी मसला हितां जा इहे आहिनि त हितां हद जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, ही स्कूल तव्हांखे असांजी बैक साइड ते नज़र अचे पियो, सिंधी मीडियम स्कूल आहे। सिंधी मीडियम स्कूल हुजण जे करे ही मुकमल तौर ते नज़र अंदाज़ आहे। हिन जी अंदरी तव्हां कंडीशन ॾिसो, इंतिहाई हिन जी कंडीशन माना जेका ख़राबु आहे। अंदरि तव्हां ॾिसो त माना माण्हुनि जी ज़ाती बैठक लॻी पई आहे। स्कूल जो ॾेख तव्हांखे घटि ॾींदो। उन खां पोइ हीअ असांजी डिस्पेंसरी आहे जंहिंखे माना ज़ाती तौर ते ॻोठ जे वॾेरे माना हिकिड़ो फलाह जे लाइ, हालांकि हिते हुजणु त गवर्नमेंट जो हुन सां खपे, पर हुन ॾिनी आहे पंहिंजे हुन माना जीअं माण्हुनि खे ॻोठ जे माण्हुनि खे सहूलियत मिले उन जे लाइ बि मेडिसन जेका अचे पई उहा माना मथी सतह ते इहो पंहिंजो हड़प थी पई वञे। ऐं THO असांजो हितां जो हद जो जेको आहे इलाही माना घपला करे पियो। जेके माना हिन जे आया बजट आई मेडिसन जी 1.5 करोड़ जी बजट आई, उन मां माना 70 लख जी बि हिन मेडिसन पूरे हिन असांजे टाउन में कोन। सिर्फ़ु साले मोहम्मद समा ॻोठ न, पर असांजा हितां जेके बि मक़ामी ॻोठ आहिनि, जुमा हिमायती ॻोठ आहे, कासिम टाउन आहे, असांजा जेके बि सिंधी एरियाज़ आहिनि उते इन्हनि खां अलावा हिते तव्हां ॾिसो गंदगी जा तव्हांखे जॻह जॻह ते ढेर नज़र ईंदा। पंहिंजो सफ़ाई जो मसइलो कोन्हे को, ड्रेनेज जो, लाइट जो हिते तव्हां ॾिसो त माना 24 कलाकनि में वॾी मुश्किल सां हिते 4 कलाक तव्हांखे लाइट मिलंदी, बाक़ी 20 कलाक लाइट गाइबु आहे। ऐं उन खां अलावा जेके वरी तव्हां ॿिया एरियाज़ ॾिसो जिते धारी आबादकारी आहे उहे तव्हांखे पुर रौनक ऐं पुर आसाइश उहे एरिया नज़र ईंदा। ही असांजा एरिया जेके आहिनि सिंधियत जे नाते पोइते धिकिया पिया वञनि। सो असांजी गुज़ारिश आहे अवां मीडिया जे तवसुल सां त हितां जा जेके हद जा मिनिस्टर आहिनि उहे कॾहिं वोट वठण खां पोइ हिन 4.5 सालनि में कॾहिं हेॾां जो रुख ई न कयो अथऊं। जेकॾहिं वरी हींअर मथां इलेक्शन अचे पियो को वोट जी ज़रूरत पवंदनि त पोइ ॾींहुं राति हिते हूंदा। जेकॾहिं वोट जो हींअर हिन ही पंहिंजो खटे आहे त हींअर हुननि वरी कॾहिं हेॾां जो रुख न रखियो आहे। असांजी तव्हांजे तवसुल सां इहा गुज़ारिश आहे आला अख़्तियारनि खे त ख़ुदारा सिंधियत जी असांखे सज़ा न ॾियो ऐं असांजे इलाइक़नि ते थोरी नज़र रखो ऐं हिननि ते नज़र करम कयो। तव्हांजी जेके बजट अचे थी तव्हां भली उन बजट खाओ, असां तव्हांखे ईअं कोन था चऊं। हिन मुल्क में किलार खां वठी सदर ताईं करप्शन करे पियो। असां हिन शइ जे लाइ तव्हांखे नथा चऊं तव्हां पंहिंजो न खाओ, पर 20% बि जेकॾहिं ख़र्च कंदव त हीअ असांजा इलाइक़ा सुधरी सघनि था। महिरबानी साईं, असल में अर्ज़ी आहे त हिन इलाइक़े में हिन जमहूरी दौर में सिहत ऐं तालीम जो हिकिड़ो अहम मसइलो आहे, पर ही असांजो समा ॻोठ जेको आहे इन ॿिन्ही शयुनि खां महरूम आहे। तव्हां हिन डिस्पेंसरी जी मेडिसिनूं ॾिसो, उहे रखी रखी एक्सपायर थी वञनि, पर हितां इलाइक़े जे माण्हुनि खे उहे सहूलियतूं मिलनि कोन थियूं, उहे दवाऊं उन्हनि ताईं पहुचनि नथियूं। मेडिकल जो अमलो हिते आहे कोन। असां हिन ॻोठ जे वॾेरे खे जस था ॾियूं त हुन पंहिंजी ज़ाती जाइदाद मिल्कियत गवर्नमेंट खे ॾिनी आहे त तव्हां हिते डिस्पेंसरी सहूलियतूं ॾियो। उन सहूलियत हूंदे बि मेडिसिन दवाऊं एक्सपायर पियूं थियनि, पर आवाम खे मिलनि कोन थियूं। तालीम जो हिकिड़ो अहम इशू आहे। स्कूल त आहे पर हिते उस्तादनि जी खोट आहे। तालीम जे मसइले ते जेको आहे सो ख़ासि तौर ते इहा नज़र रखी वञे। वज़ीर तालीम असां पीर मज़हर खे बि चऊं था त रुगो हू जेको आहे सो ज़िले दादू जो वज़ीर न आहे, सॼी सिंध जो तालीम जो वज़ीर आहे। त हीअ जेके सिंधी ॿारनि जा ॻोठ आहिनि, क़दीमी ॻोठ आहिनि, इन्हनि जी तालीम ते बि तवजो ॾेई, हिननि जे स्कूलनि ते तवजो ॾेई हिननि खे सहूलियत ॾिनी वञे। ऐं हिते सिंधी स्कूल हूंदे तव्हां ॾिसो त सिर्फ़ु 3 क्लास मौजूदु आहिनि, पर हाणे 5 दर्जनि ताईं जेके ॿार आहिनि 4-4 3-3 क्लासनि जा ॿार हिकिड़ी जाइ ते विहारे
उन्हनि खे पूरा उस्ताद बि मुकमल न आहिनि जो उन्हनि खे उहे पढ़ाए सघनि। त हिते ॿी सेवरेज जे हवाले सां उहे शयूं तव्हां पाण ॾिसंदो, सेवरेज जो मसइलो आहे, लाइट जो मसइलो आहे, गैस जो मसइलो आहे, पर मेन अहम जेको इशू आहे सिहत जो ऐं तालीम जो आहे उन ते तवजो ॾिनो वञे। तव्हां छा चवणु चाहींदव हिते हिन ॻोठ जेको साले मोहम्मद समा ॻोठ आहे उन में कहिड़ा ख़ासि मसइला आहिनि? साईं हिन साले मोहम्मद समा ॻोठ जे अंदरि इलाही ख़ासि मसइला आहिनि सम्झे न। जिते अगरि 4 घर अगरि ॿी क़ौम जा आहिनि त उनखे हर सहूलियत मिली वञे थी। जिते अगरि 4 घर या ॻोठ अगरि कंहिं सिंधियुनि जो आहे त उनखे का सहूलियत नथी मिले सम्झे न। साले मोहम्मद समा ॻोठ में हर चीज़ जी परेशानी आहे, बिजली जी, गैस जी, उनखे अलावा पाणी जी, हर चीज़ जी जेको आहे न ज़रूरत आहे साले मोहम्मद समा ॻोठ। सर हिते त सभ खां पहिरियां पाणी जो मसइलो आहे, ॿियो गटर आहिनि, ॿियो कचिरे जो को बंदोबस्तु न आहे। टाउन वारा जेके बि आहिनि उहे सभु पीपी वारनि अॻवाननि वटि आहिनि। असां ग़रीब जे उन्हनि वटि वञूं था त असांखे चवनि था तव्हांजो छा आहे हिते, तव्हां केरु हो, तव्हां वात ॻाल्हा छोकिरा छो आया हिते। असां वटि सॼी आवाम तव्हांजी अचे, सॼा पड़ोस तव्हांजा निकिरी अचनि, पोइ तव्हांखे असां टाउन जा जेके सफ़ाई वारा माण्हू आहिनि उहे ॾींदासीं, ईअं कोन ॾींदासीं। पंहिंजे इलाइक़नि में 7 नंबर ते पाण वेठा आहिनि, उहे तव्हां हाली ॾिसो त सफ़ाई केतिरी आहे हुते। ऐं हिते जॾहिं सिंधियुनि जो इलाइक़ो आहे त का सफ़ाई न आहे। हुते पाण वेठा आहिनि पंजाबी, महाजर ऐं मिक्स आहिनि सभु, त हुते सफ़ाई आहे, हर शइ आहे। भई हिते सिंधी आहियूं इन जे करे माना सफ़ाई का बि न आहे। पाणी जूं सहूलियतूं? पाणी साफ़ नथो अचे पहिरें नंबर ते, जे अचे थो त माना ख़राबु थो अचे। ॿियो बिजली त माना केॾी महिल आहे केॾी महिल न आहे, माना लोड शेडिंग जाम आहे। साले में सां मां आहियां। अच्छा बाक़ी बाबा अर्ज़ु इहो आहे असां वियासीं बिजली वारे वटि, इहो नालो कहिड़ो न वधी वियो आहे सिजरा वटि। सिजरा चयो ठीकु आहे PM पे लॻाए ॾियूं था। आख़िर 29 मुंहिंजे ऑफिसर वियासीं, ऑफिसर चयो त बाबा हिते बिल 2 लख, उन मां 80 लख मिले, बाक़ी 1 लख 80,000 खणी 1 लख 20,000 खणी अचो त पोइ अॻे PM पे लॻाए ॾियूं। इन असां का बत्ती जो पहिरीं वॾो मसइलो आहे बत्तीअ जो, न का शइ असां वटि मास्तर विड़ी इहे 5 क्लास आहे त मूंखे मास्तर मिलिया 3, हिकिड़ी छोकिरी आहे, 2 मास्तर आहिनि, हिकिड़ो अमाती आहे, हिकिड़ो बलोच आहे। हा त हीअ जेका स्कूल आहे इहो मूंखे करणी आहे। हीअ 5 जमातूं आहिनि, मूंखे 10 जमातूं करणो आहे। 5 जमातूं पढ़ो पोइ बचा रोलियो के केॾा 200 बचा पढ़ंदा। अच्छा हिते भला पढ़ाइनि नथा उस्ताद? न उस्ताद बिल्कुलु सही ठीकु आहे अचनि मास्तर, हा बिल्कुलु, पर थोरा ॻोठ हिते कॾहिं हिते अॾरायो, कहिड़े टाइम पाकिस्तान खां अॻु में या पोइ? बाबा पाकिस्तान काले बने वक़्तु आहे, मुंहिंजी 100 साल उमिरि आहे, अंग्रेज वक़्तु मां जवान आहियां। हा पर हींअर हाल ॾिसां त सुभाणे न लागे। हा चलो बिजली जो PM पे लख 20,000 खणी अचो, पोइ आख़िर जेको बिजली ठाहे ॾियूं, इहा असांजा हाल आहे। पाणी जी सहूलियत मिली अथव 100 साल में? बाबा जेकॾहिं मशर को उन ते असां पाणी का किलो बि कोन हली। हीअ असांजी जेका पंहिंजी हुकुमराई आहे त सुभाणे मुंहिंजा इलाइक़े ॿियो कम पूरा करे छॾिया। गर्मी में पाणी सां आहे कोन, पाणी वारे पासे निकिरी छॾीनि, उतां उनखे लखूं रुपया मिलनि। असां बोर लॻाया आहिनि, घटि में घटि न बोर हूंदा 1000-1200 असां ज़मीन जंहिंमें बोर लॻाया आहिनि, जो पैसा ख़र्चु करे उन मां गुज़ारो कंदा आहियूं। सफ़ाई भला हिते कीअं आहे? सफ़ाई आहे कोन, झाड़ू मां अचो उतां कॾहिं उतां हलियो वञे, हेॾा उन बाक़ी का ॻाल्हि ई कोन्हे। अमन त अलाह जी महिरबानी आहे, अलाह जा घर निकिल असां आहे अमन। हुकूमत खे छा चवणु चाहींदो? हुकूमत चवंदा असां जेके हक़ कनि असांखे पूरा ॾियनि। हा जेके बजट होॾा उहा कंहिं स्कूल वेंदो 10 लख के 15 लख 20 लख, हिनखे 2 साल थी विया रुपयो कोन मिलिया जो स्कूल जो कमु थिए, को फर्नीचर अचे। अहिड़ा मिसाल सफ़ाई पंहिंजा इहे जॻह ज़मीन मूं ॾिनी आहे पंहिंजी ज़ाती, उन प्लाट में लिखी 20 लख जो प्लाट आहे, उन लाइ मुंहिंजा 3 ड्यूटियुनि मां हिकिड़ी में को अञा कोन ॾिनो रुगी। हा अबा वॾे में घोड़ो खाए, हा ग़रीब घोड़ो खाए गा, चो गा करे खणी वेंदो, वॾे बाबा गा पाणी जाम लॻो पियो आहे, अॻियां पुठियां हूंदो लंघण वो सब मसाइल क्या है? कचरा मचरा है सारा, वो कचरा मचरा क्या रहे सारा ये कचरा गटर बंद है सारे लोग देख ले किए में हल देना के पास से मजरे में के किए लगे वजना के किर देबे ने के किए कर देबे ना। अब आसना वडो आडरा गजर बंद लगा पे दिसी तो वो कचरो लॻो पियो आहे, जोदी गंदगी आहे, नंढड़ा बचड़ा आहिनि, असां छा कयूं, काके तां अचूं, कोई पुछण वारो कोन्हे। ॾिसो गटर बंद लॻा पिया आहिनि, हर शइ बंदि आहे,
पोइ असां काॾे वञूं ग़रीब माण्हू कंहिंखे था अचूं कंहिंखे इहो कयूं भला। अच्छा जेके नाला आहिनि जेके गटरनि जो पाणी आहे इहो हर वक़्तु रहे थो या अॼु आयो? हर वक़्तु रहे थो, हर वक़्तु रहे थो, 24 कलाक त गटर जो पाणी रहे थो हिते ई। अच्छा बिजली जूं सहूलियतूं आहिनि? बिजली 24 कलाक बिजली आहे ई कोन। हाणे कलाक अचे थी, 2 कलाक वञे थी, जो 3 कलाक अचे थी, 4 कलाक बस इहे बंदि पई आहे बिजली। भला छा कयूं असां, कंहिंखे था वञूं भाउ? हुकूमत खे कहिड़ी अपील कंदो? हुकूमत कहिड़ी आहे त असांखे बसि बिजली माना न कटनि, सही हले बिजली, बहितर आहे। ग़रीब माण्हू आहियूं, सही आहे इन जे ख़ातिर गटर साफ़ करनि, साफ़ सुथरा थी माना सफ़ाई हुजे। असां त इहो अमल था चाहियूं बाबा। भाई बस यही मसला है बिजली का, गटर लाइन का। बिजली जाता है 5-5, 6-6 घंटे, नहीं आता है। छोटे छोटे बच्चे हैं परेशान। हम लोग का कोई प्रॉब्लम नहीं, प्रॉब्लम बच्चों की है, घर में लेडीज है जो उनकी प्रॉब्लम। अभी आपको पता है गंदगी है, कितने मोटे मोटे मच्छर है, तो बच्चों को लेडीज को प्रॉब्लम है, बस यही है। हिते मेन असांजा मसाइल इहे आहिनि त हीअ ॾिसो नई आबादी सॾबी आहे, हिन में केतिरो कचिरो आहे, गटरनि जो मसइलो आहे, सेवरेज जो मसइलो आहे, पाणी बिजली हर शइ जो मसइलो लॻो पियो आहे हिते। हिन कचिरे खे तक़रीबन हिते 2 खां 2.5 साल थी विया आहिनि। इहो पाणी ईअं गलियुनि में बीठो आहे। जेके निमाज़ी निमाज़ पढ़णु वञनि था उहे निमाज़ पढ़ण खां क़ासिर रहिजी था वञनि, निमाज़ पढ़ण जहिड़ा आहिनि, न कंहिं माण्हू कंहिं प्रोग्राम करे थो सघे, न कुझु। गंदगी लॻी पई आहे हेतिरी, इहा तव्हांजे साम्हूं आहे गंदगी। वॾा मसाइल आहिनि हिते। हालांकि जेके बि सिंधी असांजा ॻोठ आहिनि उन्हनि में इहा ई हालत आहे। तव्हां पोयां समा ॻोठ ॾिसी अचो, हीअ नई आबादी सॾबी आहे, जुमा हिमायती ॻोठ ॾिसो या पीराणो ॻोठ ॾिसो, हुते इहे ई गंदगी जा मसाइल आहिनि। जेके बि ॿिया धारियनि जा इलाइक़ा आहिनि, जीअं कमर्शियल एरिया 6 नंबर 7 नंबर थी विया, उते तव्हां ॾिसो, उते जेके धारिया माण्हू रहनि था उन्हनि खे हर तरह जी जेको आहे सो उन्हनि खे सहूलियतूं ॾिनियूं वियूं आहिनि, फैसिलिटीज़ उन्हनि खे मौजूदु आहिनि। उते पाणी बि आहे, बिजली बि आहे, गैस बि आहे। जेके बि सिंधियुनि जा इलाइक़ा आहिनि, जेके बि सिंधी आबादियूं आहिनि, उन्हनि में गटरनि जो मसइलो आहे, पाणी जो मसइलो आहे, बिजली जो मसइलो आहे। हर तरह जे मसाइल में असां जकड़िया पिया आहियूं सिंधी माण्हू। साईं हिते भैंस कॉलोनी नई आबादी ये मेन बाज़ार आहे, हितां ॾिठो त गटर बंदि लॻा पिया आहिनि ऐं उन्हनि ते ढकब कोन्हनि। इन में आए ॾींहुं को न को ॿारु किरंदो आहे। ऐं हिते असां हिन मसइलनि जे लाइ टाउन में बि विया आहियूं, चूंडियल नुमाइंदनि ॾे विया आहियूं, असां एहतजाज बि कयो आहे, रोड ब्लॉक वग़ैरह बि कया आहिनि, पर उहो ईंदा आहिनि वक़्ती तौर ते सफ़ाई करे वेंदा आहिनि, वरी 2-3 ॾींहंनि खां पोइ मसइलो थींदो आहे। धारी आबादी में हे असल में गाॾियूं ईंदियूं आहिनि जेके पाणी छिके खणी वेंदियूं आहिनि। असां उन्हनि गाॾियुनि जे लाइ हिननि ॾे वेंदा आहियूं टाउन ऑफिस में, उहे इहे ई चवंदा आहिनि त बोर्ड वारा असांजी गाॾियूं नथा ॾियनि। जेके धारी आबादी आहे उते 8 ॾींहं 10 ॾींहं गाॾियूं ईंदियूं आहिनि, सफ़ाई कंदियूं आहिनि। किचिरे जे हवाले सां जेको गंद किचिरो आहे उहो ॿाहिरि गलियुनि में उछलायो थो वञे। हिते तमामु माना उन किचिरे सां बीमारियूं फैलिजनि थियूं। नंढड़ा ॿार स्कूल वञण खां क़ासिर आहिनि ऐं बुज़ुर्ग जेके अगरि नमाज़ वग़ैरह पढ़णु वञनि था उन्हनि जा कपिड़ा पलीत थी था वञनि। असां इहो वॾो मसइलो आहे। ये गटर बंदि थियण जी वजह खां जेको आहे पाणी जूं पाइप लाइन आहिनि जेकियूं उहे पाणी मिक्स थी वञे थो, पाणी फिल्टर थी करे हिते नथो अचे ऐं गटरनि जी बदबू वारो पाणी अचे थो। हिन में जेको आहे न काफ़ी बीमारियूं फैलिजनि थियूं। हितां जी काफ़ी आवाम तादाद हिन लाइ जेकी आहे परेशान लॻी पई आहे। बिल्कुलु इहो ई जेको आहे मुद्दो आहे त सहूलियतां पेश कयूं वञनि, गटर साफ़ कया वञनि ऐं इहे पाणी जी सिहत जूं सहूलियतूं आहिनि? सेहत जी का सहूलियत न आहे, खाइण पीअण में मिलावट आहे, हर शइ में मिलावट आहे। हितां जा हुक्मरान आहिनि जेके पाण वॾा जी आहिनि, खाइनि पीअनि था बसि उधनि सीटनि जी कढ आहिनि, बाक़ी सफ़ाई जी तहत को ध्यानु न आहे, तवजो न आहे। बाक़ी यानी रोड बस्ती आहे, हिते गंदगी आहे। पहिरियों हिन पीपल्स पार्टी जो हुयो कराईंदासीं, उन खां बाद में कोई बि आयो आहे वॾो पीपल्स पार्टी जो चाहे कर केर बि कर, यानी कि हिन शइ ॾे तवजो न ॾींदा। कचरे ॾे गंदगी ॾे या ख़ाली प्लाट पिया हुन में कचिरो उछलनि था। 8 नंबर ते गवर्नमेंट स्कूल आहे, उन जे अॻियां जेको आहे एतिरो कचिरो आहे जो उछलाईंदा आहिनि, खणंदा न आहिनि। हाणे स्कूल जो कहिड़ो हुयो गवर्नमेंट जो स्कूल आहे, उन में बि जेको कचिरो जो कचिरो आहे, गेट भरियो पियो आहे सॼो। पाणी लाइन सही न आहे गटरनि जी। इलाही पुराणी आबादी आहे ऐं हिते अक्सरियत बि काफ़ी आहे। तक़रीबन त सभु ज़बान वारा हिते आहिनि, लेकिन हिते सफ़ाई जो को ख़्यालु न हूंदो आहे। सिहत जो इहो त हाणे क्लिनिक साम्हूं मुंहिंजी पंहिंजी क्लिनिक आहे, क्लिनिक साम्हूं तव्हां जो गंद कचिरो हूंदो आहे। असां पंहिंजे बेस ते इहा थोरो मटी वग़ैरह विझराए, लेकिन रोड मंज़ूर बि थिया न त अञा ख़बर न आहे फंड काॾे थो वञे।
हितां जेका वॾा वॾा आहिनि उन्हनि खां तव्हां मालूमात करियो उन्हनि खे छा मसइलो छा न। बाक़ी स्कूल जेका आहिनि स्कूल जे अॻियां बि इहो जीअं भाऊ पहिरियां ॻाल्हि कई त कचिरो जेको उन स्कूल जे अॻियां हर को थो फिटी करे, ऐं पासे में मेडिकल स्टोर हुन जे अॻियां तव्हां ॾिसो कचिरो आहे। और बसि इहे त तक़रीबन इन्हनि खे एक्ज़िमा जे स्केबीज़ वग़ैरह घणी हिते फैलियल आहे। उनजो रीज़न इहो आहे त गटर पाणी हूंदो आहे, गटर जो पाणी हिते। अच्छा, तव्हां हिते डॉक्टर आहियो, हिते तव्हां वटि ख़ासि तौर ते मरीज़ माना कहिड़ी मर्ज़ जा ख़ासि घणा था अचनि पिया? साईं तक़रीबन हिते स्किन डिज़ीज़ जा घणा पेशेंट हिते घणा, उनजो रीज़न इहो ई आहे त पाणी गटर वग़ैरह हिते घणा खुलियल हूंदा आहिनि। जेका ॿार अचनि उन्हनि का बि ज़्यादा हिते प्रॉब्लम स्किन जा आहिनि पेशेंटनि खे। इहो स्किन जो जी सबबु साईं गटर लाइन खुलियूं पियूं हिते काफ़ी टाइम। मलेरिया जा पेशेंट बि बिल्कुलु आहिनि, डेंगी जा बि 2-3 केस हिते आया आहिनि जेको मां रेफर कया आहिनि सिविल हॉस्पिटल जना। उन वजह स्प्रे का बि न आहे हिते, बाक़ी शहरनि में थियनि थियूं स्प्रे, हिते को हिननि खे पुछनि स्प्रे बाक़ी तव्हां ॾिसंदा हूंदा हर वॾे शहरनि में थींदो आहे। हिते पंहिंजे बेस कॉलोनी अलॻि वॾो आहे, हिते तव्हां ख़बर बेस कॉलोनी त गढ़ आहे तव्हांजो, कराची जो गढ़ आहे हिते कमाई जो। त राति में ठीकु ठाक तव्हां पैसनि जो थींदो आहे। तव्हां बाक़ी हुकूमत खे साईं हाणे हुकूमत पाण हितां नुमाइंदा हितां असां सिलेक्ट कंदा आहियूं, जीअं शजरा साहिबु थी वियो, पंहिंजे MQM जी बि हिते आहे माशाल्लाह अक्सरियत उन्हनि जी बि, लेकिन हिते सम्झ को न आहे उन्हनि जेको ख़ासि तवजो नथा ॾियनि हिते। एक दिन का मसला नहीं है इधर का, ये तकरीबन 10-10 साल बंद रहता है ये, समझ गया कि नहीं? जिसको बोलते हैं उसके पास जाओ, उसके पास जाओ, उसके पास जाओ, कोई आता नहीं है, लारे दे जाते, भंगी है पैसे मांगते। पता ॾिसो था ते आबादी में गंद किचिरो पाणी ये सॼे जो सिस्टम लॻो पियो आहे। हिते महीननि जा महीना पाणी बीठो रहंदो आहे, कोई कढण वारो न हूंदो आहे। हिते वॾो आज़ार आहे, सिंधियुनि माण्हुनि सां सिंधियुनि माण्हुनि खे वॾी तकलीफ़ आहे, सिंधियुनि सां ज़्यादतियूं कयूं थियूं वञनि। जेके बि सिंधी ॻोठ आहिनि उन्हनि में न सफ़ाई आहे न कुझु आहे, त मिक्स आबादी, लेकिन सिंधियुनि सां वॾो वेदन आहे। असां कंहिंखे चऊं जेके हितां जा नुमाइंदा आहिनि, शुजरो साहिबु आहे, उन खे त का ख़बर न आहे। उहो चए थो त असांखे बाबा वोट ॾियनि था, पठान वोट ॾियनि था, मुहाजिर वोट था ॾियनि, बाक़ी सिंधी असांखे वोट ई नथा ॾियनि। असां उन्हनि ॾे कीअं वञूं? उन्हनि ॾे वञी थकी पिया आहियूं, उन न पाणी था ॾियनि न इहो गैस आहे सिस्टम, इहो सभु धरम भरम लॻा पिया आहिनि। काॾे वञूं कंहिंखे चऊं? गवर्नमेंट आहिनि इहे असांजी इहा लॻी पिया, स्कूलनि जी हालत इहा जो बंदि लॻा पिया आहिनि, डिस्पेंसरियूं बंदि लॻियूं पिया आहिनि, दवायूं मिलनि कोन थियूं, गरीब माण्हू काॾे वञनि? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भाई, ये बहुत गंदगी है, ये गली में बहुत कीचड़ होता है, गटर बंद हो जाता है। जब हम जुम्मेदार बुलाता है हम उसको पैसे देना पड़ता है, 1200 2-2 रुपये देना पड़ता है, उसको बार बार खोलना पड़ता है। हफ्ते में 2-3 बार बंद हो जाता है, फिर एक हमने खुद ही खर्चा किया है, 10,000 रुपये लगा के ये गटर लाइन बनाया है, बार बार बंद होता है, हफ्ते में हर रोज़ बंद हो जाता है और जुम्मेदार आता ही नहीं है, वो अपने पैसे नकद लेके जाते हैं। तो फिर ये आपका जो कारोबार है वो तो मुतासर होता होगा? कारोबार तो मुतासर है, कारोबार तो लाजमी मुतासर है, न बच्चा आ सकता है गली में, न बूढ़ा जा सकता है, सारा पानी होता है। आगे जाके देख लो सारा पानी है, सारा गटर लाइन बंद हो जाता है, गली बंद हो जाता है, कीचड़ हो जाता है। यहाँ पर जो इनके जिम्मेदारान हैं वो क्या कर रहे हैं? जिम्मेदारान तो नजर ही नहीं आ रहे, कौन आ रहे हैं? जिम्मेदार कोई है ही नहीं उसमें, सारा लवारिस है ना, कोई जिम्मेवार है ही नहीं इसका। और क्या मसाइल है? यही पानी कीचड़ का मसाइल है ज़्यादातर, गटर लाइन का कचरे का, न झाड़ू लगता है, न कचरा उड़ता है, न गटर लाइन खुलता है। सर हिते माना जेको आहे असांजो तमामु घणो में घणो मसइलो जेको आहे उहो गंदगी जो आहे। ढकण न आहिनि, माना जेको आहे हिननि में कोई बि अचे ई नथो, कोई बि कंहिंखां पुछूं था त भई माना जेको अचो, केरु बि अचण जे लाइ तयारु न आहे हिते। ढकण न आहिनि, जा गटर इलाही बंदि लॻा पिया हूंदा आहिनि, बिजली जो इंतज़ाम सुठो न आहे, रोड ठहिनि नथा। इन खां बाद कंहिं बि ज़िमेदार खे चओ त हू अचण जे लाइ तयारु ई न आहे। वोटनि जे लाइ वॾो माना जेको आहे ईंदा आहिनि, इंस्टीट्यूट ठहाराईंदा आहिनि, पैसा ॾींदा आहिनि, भई हिन टाइम जो कोई अचण वारो कोई आहे ई न आहे। वोटनि जे टाइम ते ईंदा बसि वरी बीह रहंदा वॾे माना जेको आहे इंस्टीट्यूट ठहाराए माना पैसा ख़र्च करे, हिन टाइम जो कोई बि न। तव्हां ॾिसो न साम्हूं हे गंदगी, हे ॾिसो केतिरी गंदगी आहे, त ॾिसो तव्हां माना जेको आहे पाण तव्हां माना जेको आहे पंहिंजे हिसाब लॻायो केतिरो माना जेको आहे गंदगी आहे हिते। भला माण्हू कीअं अची वेंदा, गाॾी ते अची सघंदा या माना साइकिल मोटर ते, कंहिं चीज़ ते गंदगी तव्हां पाण ॾिसी सघो था। असां हिन खां हाणे बहितर वधीक कोई बि न चऊं, तव्हां पाण बि हिते ई ॾिसी सघो था। अच्छा, इन खां सवाइ फ़र्ज़ु कयो तव्हां चओ था वोट वठण ईंदा आहिनि, स्टेजूं लॻंदियूं आहिनि, तक़रीरूं थींदियूं आहिनि, ऐं तव्हां पोइ वरी जेको आहे सो चवंदा आहिनि पराए दौलत ऐं दोस्त वारो ॾोको थी वञे थो सिंधी माण्हू बि। तव्हां पाण में कहिड़ी तब्दीली आंदी आहे, हाणे छा कंदा? इंशाअल्लाह ताला हाणे सोचे सम्झी माना वोट ॾींदासीं। इंशाअल्लाह ताला वोट जंहिं महिल वठणु ईंदा उन टाइम ते ॾिसंदा तव्हां, वोट सोचे सम्झी ॾींदासीं। हाणे असां अकल पाण बि रखूं था, शऊर अची वियो आहे, हर माण्हू में शऊर अची वियो आहे। अहिड़ी गंदगी हूंदी इंशाअल्लाह ताला त असां पोइ माना वोट उन्हनि खे थोरी ॾींदासीं, असां त माना जो आहे सोची सम्झी इंशाअल्लाह ताला। छा थियणु खपे या हाणे हिन वक़्तु जेको आहे तव्हां वटि गंदगी उहा ई आहे, सॼो किचिरो, गटर बंदि, बिजली कोन, पाणी जी सहूलियत न, थियणु छा खपे? हुकूमत कहिड़ी अपील कंदा? इंशाअल्लाह ताला नवीं हुकूमत ॼण खपे,
नवी नवी इंशाअल्लाह असांजी पाण इहा ॻाल्हि नवी हुकूमत अचे जेको माण्हू जेको आहे सभिनि जा मसइला हल करे उन खां बाद बहितर आहे इंशाअल्लाह सोची सम्झी हाणे हर को माण्हू सम्झी सघे थो यार वोट कंहिंखे ॾियणु खपे कंहिंखे माना जो अॻिते अचणु खपे इंशाअल्लाह सोची सम्झी लाज़मी वोट ॾींदासीं इंशाअल्लाह। असांखे साईं असांखे थोरी तकलीफ़ आहे जो असांजा बच्चा धचा तमामु मच्छरनि में बीमारियुनि में तमामु तकलीफ़ आहे रस्ते जी अचण जी पोड़ा माण्हू आहियूं जॻह रस्ते में हूंदा ई में असांखे ख़बर नथी पवे त असांजो छा आहे रस्ते जी बि असांखे मालूमात नथी पइजी सघे त राति जो बि असां चऊं था त किरी पवनि था नमाज़ पढ़ूं था असांजा कपिड़ा पलीत थी वञनि था गंदगी जेकी आहे सो असांखे नापसंदि आहे इन बीमारी जे करे असांजी तबियत थोरी डाउन रहे थी ऐं इन जे करे असांखे रोड रस्ता सही मिलनि ऐं अचण जी सहूलियत मिले त असांजा बच्चा पाणीअ में ख़राबु न थियनि ऐं असांजी बि कपिड़े जी पलीताई न थिए ऐं पंहिंजो सिधो रस्तो अचे जो असांखे सही साफ़ कमु मिले उन जे लाइ असांखे इहे गुज़ारिश कयूं था तव्हांखे त असांखे अहिड़ो कमु मिले जो असांजी सभु सहूलियत थिए ऐं पाण बि बीमार न रहूं पलीताई बि न थिए निमाज़ बि पाकाई सां थिए वरी घर वञूं था कपिड़ा पलीत थी वञनि था वरी पाणी सां धोई पाक करे वरी निमाज़ पढ़ूं था सो गंदगी तमामु ज़्यादा थी वई आहे। साईं असां वटि वॾे मां वॾो मसइलो हिते आहे माना पाणी जो जेको गटर लेन आहे इहा माना ॾिसो तव्हां जे असांजो इलाइक़ो सॼो माना तक़रीबन पाणी में भरियो पियो आहे हिते जेको वॾे मां वॾो मसइलो माना इहो ई आहे असां वटि गंदगी जी सफ़ाई असां वटि बिल्कुलु न आहे। ॿियो मसइलो इहो आहे हिते जेका जुआ जा एॾा मंशातनि जा एॾा माना सरेआम खुलिया पिया आहिनि असांजे इलाइक़नि जा वॾा माना जेका बि आहिनि तक़रीबन उहे हुननि सां मुलविस आहिनि इन में असांजी जेका माना नंढा आहियूं जंग छोकिरा आहियूं उहे ख़राबु था थियूं वॾे मां वॾो असां लाइ इहो मसइलो आहे ऐं बेरोज़गार आहे हिते को रोज़गार माना एतिरो कोन्हे रोजगार जो जरिए बनाते हैं सफा बिल्कुल घटा। यहाँ जब से आए 2 साल हो गए हमारे इस गलियों में पानी पानी है गंदगी ये इतना गंदगी हम साइकिल पे जाते हैं और आने जाने के लिए इतना परेशानी जो बंदा नमाज पढ़ने जाता है उसकी छींटे लगते हैं और वहाँ पे आके होटल में जो है ना अपने कपड़ों को धुलाई करते हैं वहाँ पे आके अपने कपड़ों की धुलाई करते हैं और बहुत परेशानी है यहाँ कचरा मच्छर हर दरवाजे के आगे मच्छर मक्खी बहुत गंदगी है यहाँ हमारे एरिया में जाके देखो मैंने बोला सप्ताह चलेंगी वहाँ इतना साफ एरिया है और यहाँ भैंस कॉलोनी में आए ऐसी भैंसे का नाम है तो यहाँ कोई बंदा ऐसे मर्द नहीं है जो अपने इलाके का सफाई कराए। आपके होते हुए गटर खुले हुए हैं पानी पानी नजर आ रहा है क्यों पैसे नहीं देते क्या ये? सर वो बात तो नहीं है ये भी लाइन डैमेज हो चुकी है इनकी ये लाइन ख़त्म है तो ये लाइन डलवाएं तो इनका ये जो है ना मसला क्लियर होगा जब तक ये लाइन ही नहीं डलवाएंगे नहीं तो इनका मसला कैसे होगा बंदा बूढ़ा हो जाता है काम तो नहीं कर सकता हमारी तरह वो वैसे ये लेनों का हिसाब है इनका ये पेप नए डले नए काम हो तो इंशाल्लाह लेने क्लियर होंगी नहीं तो ये पानी ही पानी रहेगा। नहीं पानी पानी तो ये भी इनके हाथ में कोई इलाके वाले के हाथ में कि ये ऊपर से तामन कर रहे हैं ऊपर वालों को बोल रहे हैं तो वो कुछ कर सकते हैं। अच्छा आप काम रोजाना की बुनियाद पे करते हैं? हमें जहाँ भेजते हैं हम वहाँ करते हैं। तो मसला इसमें क्या है फर्ज करें कि लाइन फटी हुई है तो अंदर से वो साफ नहीं हो सकती अगर उसमें से कूड़ा करकट निकाला जाए पत्थर निकाले जाए तो पानी तो आसानी से जा सकता है। पानी भी ये पानी इस तरफ ये पानी जो बंद हुआ है ये सारा पानी उस तरफ चलेगा उल्टा इधर नहीं चलेगा इधर लाइन खत्म हो गई है कुछ हमारे साथ कोई तामन करेंगे तो सर हम भी हाजिर हैं और मैं बकायदा वाटर सीवरेज मैन हूँ और मेरी पक्की ड्यूटी है इस इलाके में हमें जहाँ फिसर भेजेंगे हम वहाँ जाएंगे। आपकी पक्की ड्यूटी है तभी ये इसको पानी में डब्बो के रखा हुआ है? नहीं ये लेने ख़त्म हो चुकी हैं जो लेनी ख़त्म है तो उसका क्या कर सकते हैं आप खुद समझदार हैं आप खुद इस चीज़ को समझते हैं। नाज़रीन असीं इन वक्त बेस कॉलोनी 8 नंबर ते बीठा आहियूं तव्हां वञो कहिड़ा न पाण मिलूं था हिकिड़ी मुख़्तसिर साई खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन अचो त पंहिंजे प्रोग्राम सिलसिले खे उतां ई अॻिते वधायूं जिते हींअर छॾियो होसीं। अदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा ही गवर्नमेंट उर्दू बॉइज़ प्राइमरी स्कूल आहे उनजी वटि में गॾा बि ॿधा बीठा आहिनि ही किन बि पियो आहे किचिरो बि पियो आहे सब्जियूं बि हलनि थियूं पियूं हिते कीअं था पढ़ो पिया? सर हितां जी तालीम जो को बि मयार कोन्हे हिते ही सिर्फ़ु ईअं सम्झो स्कूल नाले जो स्कूल आहे ॿियो हिते पढ़ाई जो को माहौल कोन्हे को हिते ख़ासि जेके चंद उस्ताद रखियल उहे महीने खां पोइ नज़र ईंदा आहिनि कॾहिं तालीम जो को मयार कोन्हे हिते तव्हां ॾिसो गॾा बि ॿधा पिया आहिनि गंदगी लॻी पई रेडियूं बीठा आहिनि हिननि खां किरायो वठंदा आहिनि ॿियो तालीम जो को मयार कोन्हे। हिननि खां जेको रेडियुनि वारा हिननि खां किरायो स्कूल इंतिज़ामिया वठे थी? न स्कूल इंतिज़ामिया जेके हितां जा मेन मोज़िज़ माण्हू आहिनि पाण खे मोतबर सम्झनि था उहे था वठनि। जी जी। अच्छा हिते ही जेके सब्जियूं वब्जियूं पियूं आहिनि जेको ही गंद पियो आहे किचिरो पियो आहे उन ते वेंदड़ मक्खियूं वरी जॾहिं सब्जियुनि ते वेहनि थियूं पियूं कीअं था ॾिसो सॼे साल? बिल्कुलु ही त असांजे सिहत लाइ नुक़सानकार आहे इन करे असां पाण आवाम खे बि इहो मुतालबो कंदासीं हितां जेके बि सब्जी
खपाईंदड़ इन्हनि खे न वठनि गिरेस कनि सिहत लाइ तमामु घणो नुक़सानु कर आहे। तव्हां ॾिसो हिननि जे पोयां गॾ बदल आहिनि, गॾ गंद किचिरो बि तव्हां उते ॾिसो था। जी सर, इन करे लूली लंगड़ी हुकूमत खां असां कोई मुतालबो नथा करे सघूं, छो जो हुकूमत बेवस आहे। हुकूमत खां वधीक हितां जेके मोतबर आहिनि माण्हू आहिनि उहे पावरफुल आहिनि, हुकूमत बिल्कुलु बेवस आहे। असां त इहे चवंदासीं भाई सुठो हिकिड़ो न प्रॉपर सिस्टम हुजणु खपे, प्रॉपर जेको सिस्टम आहे जेको सॼे असांजा स्टूडेंट्स लाइ न सॼी फैसिलिटीज़ ॾियणु, जो ख़बर त पए स्टूडेंट हाणे असांजे फ्यूचर हिननि सॼे हुते आहे। हाणे फ्यूचर ई तव्हां ॾिसो त असांजे ॿारनि जो छा हूंदो, हिते सॼो स्कूल जे साम्हूं इहे गंद किचिरो आहे, कीअं ॿार ईंदा कीअं वेंदा, सॼो छा इफेक्ट पवंदो, केतिरो एनवायरमेंट ते इफेक्ट पए थो, इहो केरु नथो ॾिसे। सॼो असां इहे त हिकिड़ो त माण्हू नथो चेंज आणे सघे, बट अगरि सभु चाहिनि चेंज, हुकूमत न कुझु करे त हाणे माण्हू पाण ॿियो कुझु छा कंदो। सभु हिकिड़े मतिलबु मुंहुं ॾिसी करे बेबस रहिजी पिया। सब्जियूं हलनि थियूं पियूं हिननि जे लाइ छा हाणे जेका हफ़्ता बाज़ार लॻाईंदा हुननि खे माण्हू केरु चई नथो सघे, बट एतिरो आहे न त हिननि खे स्कूल जे अॻियां खां त माण्हू हटाइनि, केतिरो गंदो इफेक्ट पए थो। हीअं ॾिसो पिया स्कूल जी पहिरीं कहिड़ी हालत आहे, किचरा कुंडी ठाहे वेठा आहिनि, हाणे स्कूल मां हटाइनि त हींअर वरी सॼी सब्जी वारा अची बीठा आहिनि, सॼो गंद किचिरो इन ई त फिटी कंदा आहिनि। वरी सुभाणे स्कूल खुलंदो त ॿारनि खे छा इफेक्ट पवंदो आहे, कहिड़ो हिननि एनवायरमेंट ठहंदो आहे। सॼो हुननि स्कूल जे साम्हूं एतिरी गंदगी आहे, का सफ़ाई न आहे, कोई क्लीनिंग न आहे, बसि तो गंदो आहे, किचिरो आहे, गॾा वॾा पिया आहिनि, सब्जियूं आहिनि, सब्जियुनि ते मक्खियूं आहिनि, उहे सॼो कुझु थिए थो स्कूल जे अॻियां। असांजी पीपल्स पार्टी गवर्नमेंट आहे, हुन गवर्नमेंट में त इहो ई थियणो आहे, असां छा था चई सघूं। असांजे हिते गटर मैनुअल खुलियल आहिनि, हेतिरी बाज़ार लॻी पई आहे, सही आहे न, ॿार ईंदा आहिनि उहो मैनुअल अंदरि घिरिया आहिनि, हिते केरु पुछण वारो न आहे, ग़रीब अवाम हले पियो सभु कुछ। बस यही है कि ये माहौल आप लोगों के सामने देख सकते हैं आप लोग कि यहाँ स्कूल के सामने कचरा कुंडी बनाई हुई है, हफ्ता बाजार हत्ता के लगना चाहिए वहाँ रोड के पास ग्राउंड में, मगर उसे यहाँ गली के अंदर लगाया गया, जो हक नहीं बनता है इनका, मगर हमारी आवाम बर्दाश्त करे क्योंकि गवर्नमेंट ऐसी है। साईं हिते तव्हां ही सब्जियूं हलायो पिया, ही फ्रूट लॻा पिया आहिनि, ही गंद लॻो पियो आहे, गॾ वॾा पिया आहिनि, मक्खियूं हलनि थियूं पियूं, कीअं पिया हिते सॼो जान ठाहियो? किचिरो माना अॻ में रेण अॻ में हिते किचिरो पियो हूंदो आहे, माना जो सॼो कॉलोनी वारनि जो या माना हुनजो सॼो किचिरो आहे, उहा त माना थियणु खपे, सफ़ाई कनि, हुकूमत वारा कराइनि जो माना असांजे हजी मरो किचिरो। ही जेकॾहिं खुलियल मैदान ते जेको आहे फ्रूट मंडियूं वग़ैरह इहो लॻाइजनि त उहो त हुनखे माना हर शइ सहूलियत ॾियनि न, सहूलियत होगी तो सबको कारोबार उतर करेगा। क्या ये कचरे बहुत होते हैं सब्जियों कचरे में क्यों ये रेड़ा लगाया है? क्या करो, कचरा होते ही यहाँ पर, हम लोग क्या करेंगे, अपना हम लोग बोलते हैं सफाई करो, सफाई करते ही नहीं है लोग, करें क्या। ये कचरो आहे, गंद आहे, मक्खियूं आहिनि, हिते सब्जी पई हले ऐं उहा तव्हां वठो पिया। सर हिते मना करे करे तंग थी पिया आहियूं, हिते जा माण्हू अहिड़ा आहिनि, छा कयूं, हे किचिरो हिननि खे ॾह दफ़ा मना करे पैसा ॾेई त खणाईंदा आहियूं, पोइ बि नथा सम्झनि, हिते स्कूल फिटी करे वञनि पड़ोस अड़ोस वारा माण्हू। हिकिड़े हिन तव्हांजी भैंस कॉलोनी में जेको सफ़ाई न आहे उन वाले खां छा चवंदव? और इतने कोई इंतजाम ना है, ना गवर्नमेंट जाए, ना कोई प्राइवेट इदारा करे, ना कोई हुकूमती एहलकार करे, सब चले पे सब ॾिसो जे गली गली एक इतने घट है, स्कूल है, गवर्नमेंट जो स्कूल है, पाड़े में बैठे ये ना चाहे ॾिसो पे सब गवर्नमेंट एहलकार भी ॾिसनि पे, सब गवर्नमेंट स्कूल वालों ने चाहे इन्होंने चाहे सब केर कुछ कन पे जुड़ना नहीं के भाई हाणे जहिड़ा बि अचे आबादी वारा ॿार अचे वॾा पोड़ा कचरा विझी उन्हें ख़बर ना है कि स्कूल है या आबादी है, घर से पाड़े से बाहर विझा कपड़ा कचरा, माना गवर्नमेंट वाले कोई न चाहिनि हुकूमत ये इंतजाम करें, रोडनि जो इंतजाम, गटरों जो इंतजाम, आबादी सफाई जो इंतजाम, बल्दिया कोई साफ़ निज़ाम न है। सफ़ाई जो निज़ाम धरम भरम आहे पूरी भैंस कॉलोनी में, ख़ासि तौर ते हिते ही सब्जियूं आहिनि, हिते गंद आहे, किचिरो आहे, मक्खियूं वेहनि थियूं अची उन्हनि ते, कीअं पिया ॾिसो? ये भैंस कॉलोनी आहे, हिन जे माहौल ई आहे, माहौल त इहो आहे, थियणु छा खपे? सफ़ाई थियणु खपे। सफ़ाई केरु कराईंदो? हुकूमत ई कराईंदी। उन खां मुतालबो केरु कंदो? आवाम कंदी। तव्हां छा आहियो? आवाम आहे। पोइ तव्हां छा चवणु चाहींदव हुकूमत खे? हुकूमत खे ई चवणु चाहींदो की सफ़ाई थिए, निज़ाम सुठो थिए। सफ़ाई कोन्हे, गंद लॻो पियो आहे, पाणी जेको आहे सो उहो गटरनि जो रस्तनि ते आहे, मक्खियूं जेके आहिनि सो सब्जी ते आहिनि, सब्जी तव्हां वठो पिया, कीअं माण्हू गुज़ारो पिया कयो हिते? बड़ो मुश्किल गुज़ारो आहे साईं, बड़ो मुश्किल गुज़ारो पियो हले पियो, पाणी बि न आहे हिते, पीअण लाइ पाणी न आहे, गटर बुलनि पिया, गंदगी जो ढेर लॻो पियो आहे। असां कई दफ़ा हुकूमत तव्हां ॾिनी कमेंट के बि हुनखे मूंखे ॿुधण वारा न आहिनि। साल में हिकु दफ़ा ईंदा पीपल्स साजी जो थियो जो सजरा थियो, उहो असांजे पासे मोई नथो करे सघनि, पर मां अमाई पिया
अॼु बेस कन केॾो कंदो सॼी राति साल पिटे हिकु दफ़ा ईंदो आहे वरी नालो ई कंदो कंहिं ग़रीबनि खे न थो अमीरनि जे करे ईंदो आहे। रोड जेको आहे उते त जांच करो केतिरो से पाणी भरियो पियो आहे नेकास आहे कान मच्छर बत्ती बि 2 कलाक हुजे थी 3 कलाक गायब हाणे इहा हालत आहे साम्हूं बाक़ी हाणे छा चइजे न हे जेका भाॼी वठो था तव्हां हिननि ते मक्खियूं वेहनि थियूं ऐं उहो गंदु लॻो पियो आहे उहो कीअं हानिकार सब्जियूं था खायो। बसि हाणे इहो ॾिसो सही सभई ईअं लॻा पिया आहिनि पर हाणे हुनखे छा कजे केरु को पुछण वारो आहे कोन जेको भाव विकिणनि मर्ज़ी वारा आहिनि बसि सुन मर्ज़ी आहे त केरु पुछण वारो आहे कोन। भारतीय फिल्मनि वांगुरु शाहरुख खान बणियो बीठो आहे हिते जेके गंद आहे किचिरो आहे किन आहे हे कीअं माना तव्हांजी दिलि जेको आहे ॾुखी कोन थी थिए पई। बाबा ॾुखी ॾाढी थिए थी ॾिसो न तव्हां सॼो किचिरो पियो आहे केरु खणण जे लाइक़ु न तर मच्छर लॻी पिया आहिनि छो जो स्कूल बि भरिसां आहे केरु माना खाइण जे लाइक़ु न साम्हूं घर बि लॻा पिया आहिनि साॼी बदबू लॻी पई आहे ही को माना कमु नथा करो हुकूमत कहिड़ो फ़ाइदो बसि हुकूमत हिन में अचण जो वोट ॾियण जो फ़ाइदो न आहे न हिते अची 10 ॼणा अचनि था वाह असांजे वोट जे असां तव्हां लाइ सभु कुझु कंदासीं अगरि छो नथा कनि इहे करणु खपे न उनखे वोट वठण लाइ हर को अचे थो पर छो नथा आख़िर असांखे किचिरो छो नथा खणनि ॾिसो गली हाणे रोड पहिरियों न ठहियलु हो त केॾो असांखे ॾुखियो अॼु रोड बि ठाहे अथऊं अॼु रोड बि ठाहे अथऊं पोइ बि असांजे लाइ इहो माना गंद मचे वेठो असांखे फ़ाइदो त न आहे हिन जो रोड को फ़ाइदो न आहे असांखे असांजे हुकूमत खे चऊं था रहंदो असांजे मथां जेको वज़न रखियो था करे मोटरसाइकिल बंदि कयो वञे करे मोबाइल जो बंदि कयो थो वञे आख़िर छो को फ़ाइदो न आहे न असांखे हिन में वोट ॾियण जो सिंधी त असां पाण विहारे पर सिंधी त असांजे कम जो कोन्हे को फ़ाइदो कहिड़ो। नाज़रीन रोड नंबर 8 ममन साले समूह ऐं नई आबादी माना बेस कॉलोनी जा 3 इलाइक़ा असां उते मुख़्तलिफ़ मसइलनि जे हवाले सां आवाम खां पुछियोसीं त उन्हनि सां मसइला कहिड़ा जेके आहिनि सो लागू हुआ ख़ासि तौर ते हिते गंदगी जो किचिरे जो किन जो ऐं सिहत जी बुनियादी सहूलियतुनि जी अणाहठ उन खां सवाइ ड्रेनेज जो सिस्टम जेको आहे सो तबाहाली जो शिकार आहे। असां हिन पंहिंजे प्रोग्राम जे ज़रिए हितां जे हिन इलाइक़े जे हिन तरह जे चूंडियल नुमाइंदनि खे एतिरी अपील कंदासीं बेस कॉलोनी जे आवाम जो आवाज़ बणिजी त हू बराए महिरबानी हिननि शयुनि ते न रुॻो तवजो ॾियनि पर हंगामी बुनियादनि ते हिननि जा जेके मसइला आहिनि जेके अॻीचार आहिनि उहे ख़तमु कनि। कैमरामैन एहसान संजरानी सां गॾु पंहिंजे प्रोग्राम जे मेज़बान राय बपड़ खे ॾींदा इजाज़त मोकिलणी न आहे। साथ सलामत सिंध सलामत।